नाज़रीन, APS साने के 7 साल गुज़री विया पर शहीद शागिर्दनि जो दर्द अॼु बि दिलनि ते बीठल आहे। करोंडी हाई स्कूल में भी शहीदन के भेटा पेश कई वई। तफ़सील अली हबीब रतड़ जी इन रिपोर्ट में। 16 दिसंबर मुल्की तारीख़ जो कारो ॾींहुं जॾहिं 132 शागिर्दनि समेत 144 गुलनि खे टिड़ण खां पहिरियां ई घुमायो वियो। आर्मी पब्लिक स्कूल पिशावर जे शहीद शागिर्दनि जी अॼु 7वीं वरसी मल्हाई पई वञे। मुल्क जे ॿियनि शहरनि जियां करोंडीअ जे तालीमी इदारनि में बि शहीद शागिर्दनि जी यादि में मेणबतियूं ॿारे खेनि भेटा पेश कई वई। करोंडी हाई स्कूल जा शागिर्द तोड़ी शागिर्दियाणियूं पिण सोगवार नज़र आयूं। शागिर्दनि जो चवणु हो त 16 दिसंबर ईंदे ई संदन जीउ झुरी पए थो। 2014 को मासूम बच्चों को शहीद किया था और ये हम चाहते हैं कि ये जो वाक़या ये दोबारा पाकिस्तान में ना हो, इसलिए हम ये जब भी ये वाक़या सोचते हैं हमारे दिल जो है वो कांप उठते हैं। 16 दिसंबर 2014 एक गमगीन ॾींहुं हुयो, एक ब्लैक डे ॾींहुं हुयो ऐं जिन दहशतगर्दनि असांजे पाकिस्तान ते असांजे पिशावर जे स्कूल ते हमिलो कयो उहे इंसान न हुया, उहे हिकु हैवान हुया। ऐं जेकॾहिं इंसान हुया त उहे ईअं करे न सघनि हा। ऐं असांजे स्कूल असांजे पाकिस्तान जे ॿारनि अॼु बि उहो ई टैलेंट ॾेखारियो आहे त असांजे दुश्मननि असांते हमिलो कयो, पर पोइ बि असां दुश्मन जे ॿारनि खे पढ़ाईंदासीं ऐं असां बि पढ़ंदासीं ऐं उन ई स्कूल में अॼु बि ॿार पढ़ी रहिया आहिनि। शहीद वाक़ियो आहे उहो पाकिस्तान जी तारीख़ में हिकु ख़ौफ़नाक वाक़े सां लिखियो वियो आहे। असां उन्हनि जेके माइरूं ऐं भेनरूं हुयूं जेके उन्हनि जा ॿार शहीद थिया या उन्हनि जा जेके टीचर शहीद थिया, असां उन्हनि सां गॾु आहियूं ऐं असां इहा दुआ घुरंदासीं त आइंदा अहिड़ो को बि तारीख़ में वाक़ियो न थिए। ये 16 दिसंबर जो है ये हम इस वजह से मनाते हैं कि जो 2014 में जो स्टूडेंट्स के साथ बहुत बड़ा हादसा हुआ था पेशावर के आर्मी पब्लिक स्कूल में, तो वहाँ पे बहुत ज़्यादा बच्चे जो हैं वो शहीद हो गए, मासूम बच्चे, और उनके टीचर्स को भी शहीद किया गया। तो पाकिस्तान की तारीख़ में ख़ौफ़नाक जो आहे माना छिरकाईंदड़ वाक़ियो हुयो त हिकु त शागिर्दनि ते ऐं उनजा असरात जेके आहिनि माना उहे दूर पा घणे टाइम ताईं जेको आहे पइजी सघिया पिए, छो त वालदेन जेको आहे माना खां इहो एतमाद खजी वियो त हू पंहिंजे ॿारनि खे जेको आहे स्कूलनि में कीअं मोकिलिनि। पर नेक्स्ट ईयर ई जेको आहे उहे एक्टिविटीज़ जेके आहिनि उते बहाल थी वियूं ऐं असां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो ऐं असां सलाम पेश कयूं था उन्हनि माइरुनि ऐं उन्हनि जेको आहे फादर्स खे जन ने एॾी वॾी सानीअ खां पोइ बि जेको आहे वरी पंहिंजे एतमाद खे बहाल रखियो, उन स्कूल जे इंतिज़ामिया ते एतमाद कयो ऐं ॿार वापसि आया। APS जे शहीद शागिर्दनि लाइ न सिर्फ़ संदन वालदेन ऐं हमन सभु ॾुखारा आहिनि, पर उहे कलम ऐं किताब बि उदास आहिनि जेके संदन हथनि में हुया। कैमरामैन अली शनावर सां अली हबीब रतड़, आवाज़ TV न्यूज़, करोंडी।